गंबड़ जे तारीख़ी मुराद हाई स्कूल में रांदियुनि जो हफ़्तो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिं दौरान क्रिकेट, वॉलीबॉल, बैडमिंटन, टेबल टेनिस, टग ऑफ वार, जिम्नास्टिक, एथलेटिक्स, कलाबाज़ी, हथनि ते उबतो हलण जा शानदार मुक़ाबला मुनक़द कया विया, जिन में शागिर्दनि भरपूर शिरकत कई ऐं रांदीगरनि पंहिंजी सलाहियतुनि जो बहितरीन मुज़ाहिरो कयो। क्रिकेट के मैदान में बाल के बैट के हर टक्कर से नारन ऐं ताड़ियुनि जी गूंज रही। वॉलीबॉल कोर्ट ते तेज सर्विस ऐं जबरदस्त स्मैश ॾिसण वटा हुआ। बैडमिंटन ऐं टेबल टेनिस में शागिर्दनि जी चुस्ती सभिनी के हैरान करे छॾियो, जॾहिं त रसो छिकण वारे मुक़ाबले दौरान ॿिन्ही टीमुनि जी ज़ोर आज़माई सां मैदान में ॾिसंदड़नि जी दिलचस्पी वधीक हुई। जिम्नास्टिक में ऐं एथलेटिक्स में शागिर्दनि पंहिंजी मुहारत ऐं मेहनत जो शानदार मुज़ाहिरो कयो। रांदियुनि दौरान शागिर्दनि कलाबाज़ी जा शानदार मुज़ाहिरा कया, जंप कंदे पंहिंजी हिम्मत ऐं ताक़त ॾेखारी, जॾहिं त कुझु शागिर्दनि हथ ज़मीन ते रखी उबतो हलंदी सभिनी खे हैरान करे छॾियो। रांदियुनि जो ही हफ़्तो न रुगो जिस्मानी सघ जो इम्तिहान हो, पर शागिर्दनि में एतमाद, हिम्मत ऐं गॾिजी अॻिते वधण जो जज़्बो बि पैदा करे वियो। रांदियुनि वारे हफ़्ते जी पुॼाणी ते जॾहिं क्रिकेट, वॉलीबॉल, बैडमिंटन, रसो छिकण, जिम्नास्टिक, कलाबाज़ी समेत ॿियनि रांदियुनि जा फाइनल खटंदड़ टीमुनि खे ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं त ख़ुशीअ जा चेहरा मुर्क सां चमकी उथिया। मुराद हाई स्कूल में ही रांदियुनि वारो हफ़्तो शागिर्दनि जे दिलनि में यादगार लम्हनि जी सूरत में हमेशा लाइ नक्श थी वियो। फाइनल तकरीब जो मेहमान ख़ास पीर ऑफ गंबट पीर सैयद नूरुल्लाह शाह जीलानी, मेहमाननि में पीपल्स पार्टी जो अॻवान सैयद मुहर्रम अली शाह, साइंस कॉलेज जो डायरेक्टर स्पोर्ट्स प्रोफेसर फतेह मोहम्मद तुन्यो, वाइस चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी गंबट सैयद सज्जाद हैदर शाह बुखारी, मुराद हाई स्कूल जो SMC चेयरमैन एडवोकेट सैयद फरमान अली शाह ऐं ॿिया हुआ। तकरीब की मेज़बानी सीनियर उस्ताद मोहम्मद सालिह जामड़ो कई, जिन्हें ते स्कूल के सीनियर हेड मास्टर सैयद अल्ताफ हुसैन शाह आयल मेहमानन के गुलाब के गुलन ऐं लफ्ज़न से आजियाणो ॾिनो। इनाम विरहाइण वारी तकरीब दौरान स्कूल के सीनियर हेड मास्टर ऐं मेहमाननि चयो त गंबड़ जी तारीख़ी स्कूल में रांदियुनि जो हफ़्तो मल्हाइण ते ख़ुशी थी आहे। शागिर्दनि लाइ तालीम सिर्फ़ किताबनि ताईं महदूद न हुजणु घुर्जे, पर रांदियुनि वसीले शागिर्दनि में जिस्मानी सघ, ज़हनी सुकून ऐं नज़्म ज़ब्त पैदा थिए थो। रांदियुनि सां शागिर्द टीम वर्क, क़यादत, सब्र ऐं बर्दाश्त जहिड़ियूं खूबियूं सिखनि था। निसाब सां गॾु जॾहिं रांदियुनि जिम्नास्टिक ऐं जिस्मानी मश्कुनि खे शामिल कयो वञे थो त शागिर्द वधीक चाक चौबंद, ख़ुदि एतमाद ऐं सिख्या ॾांहुं बि दिलचस्प थियनि था। अहिड़ियूं सरगर्मियूं न सिर्फ़ पढ़ाईअ में बहितरी आणीनि थियूं, पर शागिर्दनि खे सेहतमंद ऐं ज़िम्मेवार शहरी बणाइण में बि अहम किरदार अदा कनि थियूं। रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।